कंथकोट खां रिपोर्ट कर रहियो आहे गुलाम सरवर शेख। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़िलई सदर ऐं ज़िले काउंसिल कश्मीर जे चेयरमैन गुल मोहम्मद जखरानी जी अॻुवाणी में सब्ज़ोई ऐं भंगवार बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े जे ख़ात्मे लाइ मेड़ मिंथ काफ़िलो ॻड़ी तेगो जे सरदार तेगू खान तेगानी वटि पहुतो। काफ़िले में सैयद मोहम्मद शाह, सैयद बशीर अहमद शाह, सरदार मोहम्मद सलाह खान गोलो, हाफिज़ रब नवाज चाचड़, रईस अर्ज़ मोहम्मद चाचड़, रईस अताउल्लाह भुट्टो, सखी ज़ाहिर खान जकरानी, मीर एहसान खान जकरानी, रहमत खान सुहरियाणी, मीर एजाज खान बाचकानी समेत ॿिया शामिल हुआ। उन मौक़े ते सरदार तेगू खान तेगानी पारां आयल मिंथ मेड़ काफ़िले खे भलीकार कयो। भंगवार ऐं सब्ज़ी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े खे ख़तमु करणु कोशिश वठंदुसि। जल्द खां जल्द धुरियुनि सां ॻाल्हियूं करे तारीख़ मुक़ररु कंदासीं। कश्मीर ज़िले में क़बाइली तकरार सबबि ज़िलो नोको एरिया बणिजी वियो आहे। झेड़े सबबि भंगवार ऐं सब्ज़ी बिरादरी जा माण्हू क़त्ल थी विया आहिनि। झेड़े सबबि ॿई धुरियुनि जा काफ़ी नुक़सान पिणु थियो आहे। यादि रहे त क़बाइली तकरार जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जे सदर आसिफ अली ज़रदारी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोशिशुनि सां सावंत ऐं सुंदराणी तकरार पिणु ख़तमु थी वियो आहे।